अवांखे अहम ख़बर ॾियूं। सजावल वेझो रोड हादसे सबबि 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। बदीन रोड ते कार ऐं रिक्शा विच में टक्कर थियो आहे, जंहिं सबबि 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतलाह ते पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे, जिन मां 3 जी हालत गणतीअ जोगी आहे। अवांखे आगाह कयूं पिया। सजावल वेझो रोड हादसो पेश आयो आहे। रोड हादसे में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। बदीन रोड ते कार ऐं रिक्शा विच में ज़ोरदार टक्कर थियो आहे, जंहिं सबबि 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतलाह ते पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे, जिन मां 3 जी हालत गणतीअ जोगी ॿुधाई पई वञे। अवांखे आगाह कयूं पिया। सजावल वेझो रोड हादसे में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जिन सिनेमा के आगाह कर रहा हूँ। सजावल वेझो रोड हादसो पेश आयो आहे। रोड हादसे में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। बदीन रोड ते कार ऐं रिक्शा विच में टक्कर थियो आहे, जंहिं सबबि 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इमदाद पठान लाइन ते मौजूद आहे। जी इमदाद, कहिड़ा तफ़सील आहिनि? हीउ हादसो पेश आयो आहे। जी, सजावल बदीन रोड बुड्ढो टालपुर लॻ दरगाह जैफर शाह वटि कार ऐं चिंकी रिक्शा में टक्कर, जंहिंजे नतीजे में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते सिविल अस्पताल सजावल पहुचायो वियो, जिते खेनि फर्स्ट एड ॾिनी वई। ज़ख़्मियुनि में चिंकी रिक्शा में सवार 3 ॼणनि नियाज़ मल्हा, अयूब मल्हा ऐं ग़ुलाम क़ादिर कच्छी जी हालत नाज़ुक हुअण सबबि खेनि वधीक इलाज लाइ कराची उमाणियो वियो आहे, जॾहिं त कार सवार मोहम्मद उमर कलेरी, शेर खान कलेरी, मूसा कलेरी ऐं अली अहमद कलेरी सजावल सिविल अस्पताल में ज़ेरे इलाज आहिनि, जेके तेलके शाह बंदर जा रहवासी ॿुधाया पिया वञनि। जी ठीकु आहे इमदाद, वॾी महिरबानी।